रावलपिंडी जी अदालत घरू वसी राणा सनाउल्ला जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। राणा सनाउल्ला जी गिरफ़्तारी लाइ इस्लामाबाद जे कोहसार थाणे ते पहुतल एंटी करप्शन टीम खे पुलिस वापसि मोटाए छॾियो। पुलिस चयो आहे त राणा सनाउल्ला संदसि हद में नथो रहे, तंहिं करे खेसि गिरफ़्तार नथो करे सघिजे। रावलपिंडी जी स्पेशल मैजिस्ट्रेट 2019 में दाख़िल केस में वारंट जारी कया आहिनि। पंजाब असेंबली जो अॻूणे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी बि एंटी करप्शन में तलब। इमरान नियाजी जो आप बात करते थे कि ये पीएमएलएन और पीपल्स पार्टी ये दलाली करती है, इन्होंने छांगा मांगा लगाया, इन्होंने फना किया। आज तो आप खुद कह रहे हैं अपनी जुबान से कि मैंने 5 वोट खरीदे हैं। तोशा खाना के जो तोहफे थे हीरों के और जवाहरात के बेच के जेब में डाल लिए। किससे आपने ये हीरे जवाहरात लिए और आपने वो वोट खरीदे? ये कौम को बता दें जरा। कौम ये जानना चाहती है आपसे कि पैसे कहाँ से लिए। आज वजीर आजम हाउस में कोई दुनिया का कोई आता है लीडर, वो 100 बार सोचेगा कि वो आके वजीर आजम हाउस में कोई गुफ्तगू कर सकता है जो कि लीक ना हो जाए। इमरान जी समूरी प्रोपेगेंडा ऐं कूड़ पथिरो थी वियो आहे। इमरान ख़ान जी क़ौम ख़िलाफ़ कयल साज़िश जी ऑडियो साम्हूं अची वई आहे। ॿियनि ते इल्ज़ाम लॻाईंदड़ पाण ज़मीर ख़रीद कंदे पकड़िजी पियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मरियम नवाज़ मेरिट ते बरी थी। इमरान ख़ान ॿुधाए त अलीमा ख़ान ऐं फरागोगी खे जेका क्लीन चिट मिली उहा एनआरओ न हो। हेलीकॉप्टर केस, मालम जबा ऐं ब्लियंट्री केस बंदि थिया, छा उहो एनआरओ न हो? मरियम नवाज साहिबा ने अपना मुकदमा जो मेरिट पे लड़ा, इस्लामाबाद हाई कोर्ट ने उनको बरियत दी। मोहतरमा अलीमा खान को इमरान नियाजी जब नए नए वजीर आजम बने थे या बनवाए गए थे, जुर्लू और फ्रॉड के साथ एफबीआर ने जो उनको मिस डिक्लेरेशन जो उनके असासे दुबई में और अमेरिका में छुपाए हुए थे, वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया था उनको। फरागोगी को पंजाब की एंटी करप्शन ने जो क्लीन चिट दी है, वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया उनको। 3 दिन पहले अदालत आलिया लाहौर हाई कोर्ट ने एक इमरान नियाजी के एक हलीफ को एक ही दिन में क्लीन चिट दे दी, तो वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया उनको। बिलियन ट्री बीआरटी पेशावर में साबित हो चुका है, अरबों रुपए की करप्शन हुई। वो स्टे ऑर्डर जो मिले या केस नहीं चला, वो एनआरओ किसने दिलवाया? वो इमरान खान नियाजी का दौर था। The message is clear. The armed forces, with the support of our citizens, will never allow any country, group or force to politically or economically destabilize Pakistan. Pakistan is a peace-loving country. We are trying our best to break the political logjam which has denied the countries of South Asia to move forward and resolve all regional and bilateral issues in a peaceful and dignified manner. Our desire for peace must not be construed as our weakness. No one should make any mistake about our collective resolve to defend our core interest and every inch of our motherland. Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Always remain alert and prepared to respond to and defeat all intrigues and conspiracies hatched against our country with iron fist. पाकिस्तान के सियासी ऐं मुआशी तौर गैर मुस्तक़िम करण जी इजाज़त कंहिंखे न ॾींदासीं। कंहिं बि फेक न्यूज़ ऐं प्रोपेगेंडा ते ध्यानु न ॾिनो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी खे कोसो वाह लॻण न ॾींदासीं। पाक फ़ौज धरती जी दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। मुल्क खे कमज़ोर करण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾींदासीं। पाक फ़ौज दहशतगर्दी मां छुटकारो ॾियारण लाइ वॾियूं कुर्बानूं ॾिनियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में 146 पीएमए पासिंग आउट परेड खे ख़िताब कयो। कैडेट्स में इनाम बि विरहाया।
दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान मिनथू करे सदर आरिफ अलवी खे आर्मी चीफ ॾांहुं मोकिलियो, पर हुननि न्यूट्रल रहण जो ऐलान कयो आहे। फ़ौज जे न्यूट्रल रहण सां हुननि खे वॾी तकलीफ़ आहे। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ चयो त मुल्क जा करप्ट तरीन माण्हू इमरान ख़ान सां गॾु आहिनि। केपी में नेब बंदि कयो वियो। ईंदड़ ॾींहनि में हुननि खे मुंहुं लिकाइण जी जाइ न मिलंदी। राणा सनाउल्ला जी गिरफ़्तारीअ जा वारंट जारी कया विया। असांखे पंजाब हुकूमत मां को बि डपु नाहे। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त लॉन्ग मार्च जो ऐलान कंहिं बि वक़्तु थी सघे थो। तारीख़ जी ख़बर रुगो इमरान ख़ान खे आहे। मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त मुखालफ़नि हमेशह गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। उम्मीद आहे त वफ़ाक़ी हुकूमत हेल्थ कार्ड ते तंग नज़री न कंदी। हुकूमत जूं जंगूं ॾकी रहियूं आहिनि। हुक्मरान असेंबलियुनि जो मुद्दो 1 साल वधाइण जी ॻाल्हि कनि था। बिलावल जे मार्च में रेंट ते माण्हू आया। लाहौर के स्पेशल सेंट्रल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेश। हमज़ा शहबाज जेल में तकलीफ़ सबब अदालत में पेश थी न सघियो। वज़ीर आज़म की बरियत की दरख़्वास्त ते शहबाज शरीफ के वकील अमजद परवेज़ दलील ॾींदे चयो त करप्शन ऐं किकबैक्स अलिफ लैला की कहानी खां सवाइ कुछ भी न आहिनि। एफआईए भी चालान में 9 अरब रुपयनि जो इल्ज़ाम ख़त्म करे छॾियो। ॿुधायो वियो आहे त उन्हनि अकाउंट्स जो वास्तो सलमान शहबाज या शरीफ ग्रुप सां न पर मुश्ताक चीनी सां आहे। जो मुखालिफ हवा के चलते हैं, पैर अपने दबा के चलते हैं। इन मुजाहिदों की ये आदत है, सर हमेशा उठा के चलते हैं। काकोल में 146 पीएमए लॉन्ग कोर्स की पासिंग आउट परेड। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खास तौर मेहमान शिरकत कई ऐं परेड जो मुआयनो कयो। पासिंग आउट थींदड़नि में 65 इंटरग्रेडेड कोर्स जा कैडेट्स ऐं 20 लेडी कोर्स में 5 बेसिक मिलिट्री कोर्स जा कैडेट्स भी शामिल। 24 टेक्निकल ग्रेजुएट कोर्स जे कैडेट्स भी पास आउट कयो। बेहतरीन कारकर्दगी ते पीएमए लॉन्ग कोर्स जे कैडेट्स के एजाज़ी तलवार ऐं पितल जा तमगा ॾिना विया। सिंध में कमिश्नर्स ऐं डीसीस जे अदम दिलचस्पी सबब 2,25,000 एकड़ ज़मीन जे ग़लत एंट्रीज़ वारो मामलो सर्दखाने हवाले। ज़रियनि मूजिब 23 दिसंबर 2021 ते
रेवेन्यू खाते जे वज़ीर जी सदारत हेठि इजलास में डीसीस खे हिदायतूं जारी कयूं वयूं हुयूं। 3 महीननि अंदर ब्लॉक थियल एंट्रीज़ बाबति कमिश्नर्स खे रिपोर्टूं उमाणियूं वञनि। मामले खे 10 महीना गुज़री विया पर डीसीस 2,25,000 शकी एंट्रीज़ मां सिर्फ़ 365 केस मोकिलिया। रेवेन्यू जे आला इख्तियारनि पारां मामलो वॾे वज़ीर आॾो रखण जो फ़ैसिलो। सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि हड़ विञाईंदड़ मुतासिरनि लाइ बीमारनि हाञा करे छॾिया। अॼु वधीक 7 हयातियूं ज़ाया। इस्पतालूं गैस्ट्रो ऐं मलेरिया जे मरीज़नि सां सथिजी वयूं। सन जे ॻोठ वॾा गांचा में बाड़ी सुभान गांचो ऐं लुपना लाखो मलेरिया विखे फोत। मेहड़ भरिसां ॻोठ हेठें अख कढाई में बि बाड़ी तौफ़ीक़ चांडियो मलेरिया विखे दम ॾिनो। मेहड़ भरिसां ॿोॾ मुतासिर नारी फरसाना चांडियो ऐं जोही वेझो कोठाणो यूसुफ लुंड मलेरिया विखे फोत। ख़ैरपुर जे ॻोठ रबन में नौजवान गुलाब कांधड़ो हयाती विञाए वेठो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी नेकाल ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ ॿोॾ मुतासिरनि जा एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। कानपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुतासिरनि जो ठुल रोड ते धरणो। सिजावल जुणे जो भरिसां ॻोठ इलाही बख़्श जलबाणी जे मुतासिर एहतजाज। पीर जो ॻोठ भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पुलिस स्टाफ ते धरणो हयो वियो। खिपरो में यूसी हथोंगो मां पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी कारकुननि जो शहीद चौक ते एहतजाज। सामारो मीरो खान भिरिया रोड ऐं जोही में बि ॿोॾ मुतासिर रस्तनि ते अची विया। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो क़तल केस जी ॿुधणी। केस जे आख़िरी शाहिद सब इंस्पेक्टर आफ्ताब पठान जो बयान बि रिकॉर्ड कयो वियो। 22 अक्टूबर ते ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधा वेंदा। केस जी ॿुधणी दौरान फरियादी धुर पारां मौलाना नासिर महमूद सुमरो, मोहम्मद सालेंढर ऐं ॿिया पेश थिया। हाला में भिटशा वासण 6हीं क्लास जी शागिर्दियाणी मुबैना अगवाबाज़ ज़्यादती जो शिकार। शागिर्दियाणी जी अमर केस दाख़िल कराइण लाइ अदालत पहुती। एडिशनल सेशन जज नींगरी जो मेडिकल ऐं DNA रिपोर्ट लाइ तालके अस्पताल खे लेटर लिखी छॾियो। 11 अक्टूबर ते रिपोर्ट पेश करण जी हिदायत। छाछरो वेझो बाहि लॻण सबबि केतिराई घर सड़ी रख थी विया। ॻोठ भमराणी में रहमू बिरादरी सां वास्तो रखंदड़ 8 पोरियतुनि जे घरनि खे बाहि लॻी वई। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। ऐं 3 मुल्की T20 सीरीज़ में पाकिस्तान जे लाॻीतो ॿी कामयाबी। क़ौमी टीम ॿी मैच में न्यूज़ीलैंड खे 6 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। मेज़बान टीम पहिरियां बैटिंग कंदे 8 विकेट जे नुक़सान ते 147 रन्स ठाहियो। ग्रीन शर्ट्स हदफ़ 19 ओवर्स में 6 विकेट जे नुक़सान ते हासिल करे वरितो। कप्तान बाबर आज़म शानदार बैटिंग कंदे 79 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। मैन ऑफ दी मैच करार। क़ौमी टीम पारां हारिस रऊफ़ 3, मोहम्मद वसीम ऐं मोहम्मद नवाज़ 2 विकेट्स वरितियूं।